अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान सूबनि खे पब्लिक ट्रांसपोर्ट खोलण जी दरख़्वास्त करे छॾी। इस्लामाबाद में कोरोना सूरत हाल ते मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान में लॉकडाउन सबबि 2.5 करोड़ पोरियत बेरोज़गार ऐं 15 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि। लॉकडाउन हटाइण सां कोरोना वायरस वधण जो ख़दशो आहे, पर लॉकडाउन न हटाइण सां करोड़े माण्हुनि जे बुख मरण जो ख़दशो आहे। सूमर खां रिलीफ फंड मां बेरोज़गारनि खे बि 12-12 हज़ार मिलण शुरू थी वेंदा। PP अॻुवाण मौला बख़्श चांडियो चयो आहे त मुल्क में कोरोना मुतासिरनि ऐं फ़ौतियुनि जो अंग वधी रहियो आहे, पर वज़ीर आज़म चवे थो त सूरत हाल कंट्रोल में आहे। वफ़ाक़ी हुकूमत जो असुल मसइलो कोरोना न पर सिंध हुकूमत आहे। वज़ीर आज़म जी मीडिया ब्रीफिंग ते रद्द अमल ज़ाहिर कंदे मौला बख़्श चांडियो चयो त हीउ कहिड़ो वज़ीर आज़म आहे जंहिं वटि तुर्कीअ जा ड्रामा ॾिसण लाइ त वक़्तु आहे, पर खेसि क़ौमी असेंबलीअ जे इजलास में शिरकत लाइ वक़्तु न आहे। हुकूमत कोरोना वायरस लाइ नाकाम थी चुकी आहे। नवाबशाह जे सीनियर सहाफ़ी मरहूम अब्दुल कादिर बलोच जी ॿी वरसी कातियार ॻोठ नवाबशाह में थी गुज़री। कोरोना सबबि वरसी सादगीअ में मल्हाई वई, जंहिं ते उन्हीअ जे दोस्तनि ऐं अज़ीज़नि जो चवणु हुयो त अब्दुल कादिर बलोच साहब पंहिंजी सॼी ज़िंदगी सहाफ़त लाइ अर्पे छॾी ऐं हुन ग़रीब ऐं मज़लूमनि जो आवाज़ बुलंद कयो। नवाबशाह प्रेस क्लब में संदसि ख़िदमतूं हमेशह यादि रहंदियूं ऐं हुन मरण घड़ीअ ताईं पंहिंजे सहाफ़ी दोस्तनि जो साथ निभायो। वरसीअ जे मौक़े ते संदसि पुटनि अताउल्ला बलोच, अली रज़ा बलोच, अब्दुल जब्बार बलोच ऐं दोस्तनि अज़ीज़नि संदसि आख़िरी आरामगाह ते फ़ातिहा ख़्वानी कई ऐं गुलनि जी चादर चढ़ाए दुआ पिणु घुरी। मोरो शहर में शर्मनाक वाक़ियो। 2 ॼणनि ख्वाजा सराह जावेद वलद रोशन शाह जे घर में घिड़ी उन सां ज़बरदस्ती करण जी कोशिश कई, जंहिं ते ख्वाजा सराह जी मुज़म्मत करण ते उन्हीअ जवाननि ख्वाजा सराह खे सख़्तु ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे मोरो इस्पताल मुंतक़िल कयो वियो ऐं पुलिस रिपोर्ट दर्ज करे जवाबदारनि जी ॻोल्हा शुरू करे ॾिनी। डिस्ट्रिक्ट नौशहर फेरोज़ पुलिस पडीदन पुलिस जवाबदार इल्ताफ़ लाशारीअ जी निशानदाहीअ ते ॾोह में इस्तेमालु थींदड़ पिस्टल ऐं राउंड हथ करे केस दाख़िल करे वरितो ऐं जॾहिं त बिरिया रोड पुलिस जवाबदार अब्दुल सत्तार जे कब्ज़े मां 100 नशे आवर गुटके जूं पुड़ियूं हथ करे गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।